एक अल्लाह जे नबी जॾहिं नमाज़ पढ़ींदा न पोइ हिकिड़ो साहिबी उहो पंहिंजे पुट खे जेको खणी ईंदो हुयो ऐं भाकुर पाए करे सीने सां जेको लॻाए करे ईंदो हुयुसि। अल्लाह जे नबी पुछा कयो हुन साहिबी खां, चई हिन खे तोखे ए साहिबी तोखे हिन सां मोहबत आहे? हे त पुटु आहे। अल्लाह जे नबी फरमायो केतिरी मोहबत थी, हिन सां केतिरी मोहबत आहे? अल्लाह जे नबी फरमाया रसूल एतिरी हिन सां मोहबत आहे जेतिरी तव्हांजी अल्लाह सां मोहबत आहे। तव्हांजी अल्लाह सां मोहबत आहे न? नबी साईं खे चऊं साईं तव्हांजी अल्लाह सां केतिरी मोहबत आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया साईं बेइंतहा, तमामु वॾी, का हद ई न आहे। चई साईं पुट सां मोहबत जी बि का हद न आहे, एतिरी जेको आहे मूंखे हिन सां मोहबत आहे। कुझु टाइम गुज़रियो, छो रोज़ानो उहो साहिबी जेको आहे पंहिंजे पुट खे वठी ईंदो हुयो। कुझु टाइम थोरो गुज़रियो, साहिबी अकेलो आयो मस्जिद में। अल्लाह जे नबी पुछा कयो त हिन जो पुटु किथे आहे भला, हिन जो पुटु किथे आहे? हुन साहिबी चयो या रसूल इंतकाल करे वियो आहे। काॾे वियो आहे? इंतकाल। अल्लाह जे नबी फरमायो हिन सब्र त कयो न कयो, हिन जज़ा फज़त? साहिबिन चयो न या रसूल अल्लाह हिन जज़ा फज़ा बि न कई, हिन सब्र कयो। बसि हे जेको मुंहिंजो पुटु अल्लाह ताला ॾिनो हुयो, इन खां बाद में जेको आहे अल्लाह ई जेको घुरायो। अल्लाह जे नबी फरमायो ए साहिबा पोइ हिनखे जन्नती बिशारत ॿुधायोसि, जन्नती बिशारत। अल्लाह जे नबी वरी ॿी हदीस अल्लाह जे नबी फरमायो जंहिंखे अल्लाह ताला 3 पुट ॾिना, इन खां बाद में छा थियो? उहे नंढाप में ई जेको उहो इंतकाल करे विया, नंढाप में ई उहो इंतकाल करे विया। अल्लाह जे नबी फरमायो इन वालदेन जे मथां यानी पीउ ऐं माउ जे मथां अल्लाह जे नबी फरमायो जन्नत वाजिब थी वञे। साहिबी हिकिड़ो ॿियो बि वेठो हुयो, साईं चई साईं 3 न हुजनि, साईं सिर्फ़ु जेको आहे 2 जेको आहे मरी विया हुजनि, सिर्फ़ु 2 नंढाप में। अल्लाह जे नबी फरमायो 2 जे मथां बि जेको आहे न इंतकाल करे वञनि, तव्हां वालदेन सब्र कयो, सब्र। तभी जेको आहे इन सब्र ते अल्लाह जे नबी छा फरमायो तव्हांखे जेको आहे उहो जन्नत मिलंदी। भला ॿार जी तादाद केतिरी हुजे या रसूल केतिरो ॿार हुजे? अल्लाह जे नबी फरमायो बसि जेको आहे गोश्त जो लोथड़ो हुजे। ॾिसो माइनि खे कॾहिं कॾहिं छिकी ईंदी आहे न, उनजे अंदरि बि नंढो ॿार हूंदो आहे। हदीसुनि जे अंदरि जॾहिं असां पढ़ियोसीं न, उनजे अंदरि एतिरो ॿार बि जेको आहे बख़्शिश जो ज़रियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो इहो जेको नंढे ॿार जो नाड़ो जेको आहे नाड़ो, इहो माउ सां क़यामत ॾींहुं वेड़े करे ऐं माउ खे जेको आहे छिकींदो जेको आहे जन्नत जी तरफ़। जेकी औरत दुनिया जे अंदरि नंढो ॿार जेको इंतकाल करे वियो, इन खां बाद में उन ते सब्र कई, बसि अल्लाह जी शइ ॾिनल हुई, माइनि ते जेकी आहे जज़ा फज़ा नथी कयां। अल्लाह जे नबी फरमायो पीउ खे बि जन्नत मिले थी ऐं माउ खे बि जन्नत। साईं असां वालदेन आहियूं न, शइ त अल्लाह जे हथ में आहे, असां कुझु जेको आहे करे बि नथा सघूं। इन ते जेको आहे असां सब्र कयूं, अल्लाह ताला तमामु वॾो जेको आहे उहो बदिलो ॾींदो। अल्लाह ताला जी रहमत जेकी आहे उहा तमामु वॾी वसी आहे। अल्लाह जे नबी फरमायो क़यामत ॾींहुं इहे नंढड़ा जेके तव्हांजा ॿार आहिनि जेके मुस्लमाननि जा नंढा में हलिया था वञनि, के जेको आहे पेट खां निकिरे थो इंतकाल, इहो बि बख़्शिश कंदो। ॼमियो आहे महीने खां बाद में इंतकाल, बख़्शिश थींदी। साईं साल 2 3 जेसिताईं बालिग़ न थियो आहे, अल्लाह जे नबी फरमायो जेकी उमिरि हुजे तव्हांजे लाइ बख़्शिश जो इहो ज़रियो थींदा। ऐं क़यामत ॾींहुं अल्लाह जी बारगाह में इहो नंढो ॿारु बीहंदो, अल्लाह जी बारगाह में इहो नंढो ॿारु बीहंदो ऐं इहो चवंदो या अलाए साम्हूं जेको आहे न हे मुंहिंजी अबो ऐं अम्मा जेको आहे न साम्हूं जन में बीठा आहिनि, हे जन में वञनि था। या अलाह मां बसि हाणे जेके आहे न मां तोखां जेको आहे न दरख़्वास्त कयां थो, हे मुंहिंजो अबो ऐं अम्मा जेके आहे न इनखे अल्लाह जन्नत में दाख़िल कर। अल्लाह ताला जेको आहे नंढे ॿार जे इन अल्फाज़ खे ॿुधी करे अल्लाह ताला फरमाईंदो इहे जनम हक़ीक़त में इन जेको आहे पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो, बसि हे जेको तव्हांजो नंढो ॿारु आहे जेको नंढा पे अंदरि हलियो वियो न, बसि इन जी जेको आहे न सिफ़ारिश जे तहत मां अल्लाह ताला जेको तव्हांखे बख़्शां थो ऐं तव्हां जेको आहे जन्नत में हलिया वञो। त अल्लाह ताला जेकॾहिं औलाद खसे न तमामु जेको घणो रोअंदा बि न कयो, साईं असांजे कंट्रोल में न आहे। नबी जो ॾिसो न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु इब्राहिम क़ासिम, हे अल्लाह जो नबी आहे 2 पुट। साईं नबी आहे, काइनात नबी आहे, अल्लाह जी मोहबत नबी खां वधीक हिन प्लेनेट अर्थ ते कंहिं बंदे सां, कंहिं इंसान सां, कंहिं मर्द सां, कंहिं औरत सां, कंहिं पोड़े सां अल्लाह न कई आहे, नबी सां कई आहे। इन खां बाद में बि अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 जेको नंढा पुट दुनिया जे जेको न नंढाप जे अंदरि जेको उहो इंतकाल करे विया। जेकॾहिं असांजा नंढा जेको इंतकाल करे वञनि, नंढो पुटु हुजे धीउ हुजे, उन ते जेको सब्र कयूं। अल्लाह ताला जेकी अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए।